पेट में ॾाढो सूर पियो आहे। अल्लाह ख़बर हुई, मूंखे ख़बर हुई त मुंहिंजो हार श्रृंगार ॾिसी तोखे पेट में सूर पवंदो। ना मां, मूंखे उहो वारो सूर न आहे पियो, मूंखे सच में सूर पियो आहे। माई तोखे खाइण महिल का ख़बर ई कान थी पवे पई। गजर गोभीअ सां गॾु लूसण बि खाई थी वञे पई, पोइ पेट में सूर त पवंदी न, ॿियो छा थींदो। अड़ी अम्मा तूं बि खणी मूंखे का टिकी फोटो वठी ॾे। अल्लाह ॾाढो पेट में सूर आहे मूंखे। मुंहिंजे हूंदे टिकीअ फोटे जी कहिड़ी ज़रूरत आहे। मां तोखे हिकिड़ो ई फीणो रखां थी पई, दम अंदरि दम ॿाहिरि। हा देरी न। अम्मा थोड़ो आराम सां कजांइ, ईअं न जो दर्द अंदरि ऐं दम ॿाहिरि निकिरी वञे। जे मां कुंवारी मरी वई मां त उते वञी मलाइकनि सां तुंहिंजी शिकायत कंदी मां। ओ छोरी ईमान पुख्तो कर। मां उस्ताद मुर्शिद वारी आहियां, को बेपीरी थोरो ई आहियां। तो मुंहिंजूं करामतूं ॾिठियूं ई न आहिनि। जिन ॾिठियूं आहिनि उन्हनि खां वञी हवाला पुछ। अम्मा जेको बि करिणो अथई जल्दी कर, मुंहिंजो सफ़ा साह थो वञे। दम कर या दवा वठी ॾे मूंखे। तम क्या है थी पई, पेट ते हथ रख। ॾिठी कीअं बाहि ते पाणी पइजी वियो। अम्मा मूं न का बाहि ॾिठी न को पाणी, पर मुंहिंजो सूर वधंदो थो वञे। अम्मा मूंखे डॉक्टर ॾे वठी वञे। छा अञा बि पेट में सूर अथई? हा अञा वधी वियो आहे सफ़ा। हाणे ॿुधाए कपर त थी? ना मां सफ़ा न। इहो त मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आहे पुट, पर मां सॼे हथ सां कंदुसि, छो जो मुंहिंजे खाॿे हथ में सूर आहे। हूअं बि व्याजनि ऐं आराम खोरनि जी चोरी करणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे। चोरी हीअ बि ॾुखी आहे, पर मां तुंहिंजो साथ ॾींदुसि त चोरी सवली थी पवंदी। पोइ वरी तूं हिसो घुरंदे? हिसे जी लालच त आहे, तॾहिं त एॾो पंधु करे तो वटि आयो आहे। हिकु त तोखे हिसे जी लालच आहे, ऐं ॿियो त मूंखे लालची माण्हू ॾाढा वणंदा आहिनि। हाणे ॿुधाए त पैसा कंहिंजे घर रखियल आहिनि? म्यूट में ॿुधायां या ईअं तोखे ॿुधाए छॾियां? अरे चरिया थोरो म्यूट में ॿुधाए, थोरो सस्पेंस रहे। हा त पोइ ठीकु आहे, कनोर ते कर। सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।